नाज़रीन, आदलपुर भरसा मूमल माड़ी जो रहवासी नौजवान मुनव्वर अली ककड़ो कैंसर के मर्ज़ में मुब्तला थी वियो आहे। गुरबत सबब इलाज कराइण खां कासिर इलाज लाइ वाहर की अपील कई आहे। आदलपुर भरसा मूमल माड़ी जो रहवासी नौजवान मुनव्वर अली ककड़ो कैंसर के मर्ज़ में मुब्तला थी वियो आहे। गुरबत सबब इलाज कराइण लाइ कासिर इलाज लाइ वाहर की अपील कई आहे। सिंध के इल्मी ऐं अदबी ज़िले घोटकी के तारीख़ी शहर मूमल माड़ी के रहवासी एक मासूम न्याणी जो वालिद 33 साला नौजवान मुनव्वर अली ककड़ो गुज़रियल 3 महीनन खां कैंसर के मर्ज़ में वरतल आहे। नौजवान मुनव्वर अली ककड़ो गुरबत ऐं मिसकीनी हालत सबब इलाज कराइण खां कासिर आहे। नौजवान के इलाज ते 50 खां 60 लाख खर्च बुधायो पियो वञे। पोरियो कंदड़ नौजवान मुनव्वर अली ककड़ो जा सब सपना चूर थी विया आहिनि। महरान टीवी की टीम मुनव्वर अली ककड़ो के घर पहुंचण ते गरीब ऐं मिसकीन नौजवान मुनव्वर अली ककड़ो ऐं संदसि खानदान पंहिंजा लुड़क लाड़े वेठा आहिनि। हुन मौके ते नौजवान मुनव्वर अली के नंढे भाउ मुज़फ़र अली महरान टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त असीं ॿ भाइर आहियूं। वॾो भाउ मुनव्वर आहे जंहिंखे कैंसर थी वई आहे ऐं असांजो बाबा 6 साल खां गुज़ारे वियो आहे। मिसकीनी ऐं ग़रीबी हाल हुजण करे पंहिंजो भाउ जो इलाज नथो कराए सघां, पर हाणे वॾे भाउ मुनव्वर अलीअ खे अहिड़ी बीमारी वकुड़े वई आहे जो उन जे इलाज लाइ समूरो घर विकिरो कयां, पर पोइ बि इलाज न थी सघंदो। मुनव्वर अली जे नंढड़े भाउ मुज़फ़र अली जो चवणु हो त 2 वेलनि जी मानीअ लाइ परेशान आहियूं त इलाज किॾां करायूं। डॉक्टर चवनि था त कैंसर आहे। इलाज लाइ 50 खां 60 लाख खर्च बुधायो पियो वञे, जेका मुंहिंजे वस खां ॿाहिरि आहे। हिन चयो त असांजो खानदान मिसकीन ऐं ग़रीब आहे। हिन महांगाई जे दौर में 2 वेला मानी भी मुश्किल सां खाऊं था त इलाज किथां करायूं। नालो मुनव्वर अली ककड़ो। मां 2-3 महीननि खां कैंसर में मुब्तला आहियां। मुंहिंजी मदद कयो। मीडिया वारनि खे दोस्तनि खे गुज़ारिश आहे त मुंहिंजी मदद कयो। असां माथेलो मूमल जी माड़ी जा रहवासी आहियूं। असां 2 भाइर आहियूं। असांजो वाल साहब कुछ साल अॻु में वफ़ात करे वियो आहे। असांजो 2 भाइर आहियूं। हिकिड़ो भाउ मुनव्वर अली कैंसर जे मर्ज़ में मुब्तला आहे। 2-3 महीननि खां लखें रुपया ख़र्च अचनि था पिया। उहो असां वटि ख़र्च न आहे, पैसा न आहिनि। असांजी माली मदद कई वञे। असां वस वारनि खां अपील कयूं था, MPA MNA DC की ऐं वस वारनि खां मुतालबो कयूं था त असांजी मदद कई वञे। मुनव्वर अली ककड़ो जो कैंसर जहिड़ी मौज़ी मर्ज़ में मुब्तला है, वो 3 महीनन का बिस्तरे ते पियल है। वस वारन के अपील है, चीफ सरदार अलीगौर खान मार, चीफ सरदार मोहम्मद बख्श खान मार, सरदार राजा खान मार ऐं खालदान खान लुंड, अब्दुल बारी खान पिताफी, जाम मेहताब डेर साहब, जाम इकरामला धारे जो, सरदार चीफ सरदार बगन खान कलादी ऐं वस वारा जेके भी आहिनि उन्हनि खां बरदोर अपील आहे त हिन जी माली मदद कई वञे जे ही पंहिंजो वक्त सिर इलाज कराए सघे। उन मौके ते नौजवान मुनव्वर अली ऐं नंढे भाउ मुज़फ़र अली, वज़ीर आज़म पाकिस्तान इमरान खान, PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, हितां जे चूंडियल नुमाइंदनि तोड़े ज़िले इंतज़ामिया ऐं DC घोटकी ऐं सरहंदी वारनि खे अपील कई त ख़ुदा रा असांजी माली मदद करे ऐं सरकारी ख़र्च ते इलाज कराए ज़िंदगी बचाई वञे। कैमरामैन फरमान कलवड़ सां गॾु अमजद कलवड़, महरान टीवी, आदलपुर।